शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल में सभी दोस्तन के भली कार। आज अपडेट ॾींदासीं तव्हांखे ज़बरदस्त ड्रामा पंहिंचार भेरे जी अचण वारा एपिसोड धमाकेदार थियण वारा आहिनि। दोस्तों तव्हां ॾिठो त कीअं हाणे अकबर ख़ान हमलो कयो, चाकर ख़ान खे मारण जी कोशिशि कई। इहो सच हुयो या कूड़ हुयो? दरअसल दोस्तों इहो हिकिड़ो ख्वाबु हूंदो आहे जेका कोमल ॾिसंदी आहे त हुनजो पीउ चाकर ख़ान खे गोली हणी छॾी ऐं चाकर ख़ान जी आख़िरी ख़्वाहिश बि पूरी न कई जेको प्यार जो इज़हार करिणो हुयो। ऐं कोमल पोइ परेशान ख़्वाब में ॾिसी इहो परेशान थींदी आहे, पोइ प्यार जो इज़हार बि कंदी आहे चाकर ख़ान जे अॻियां ऐं उनखे मारणु कोन ॾींदी आहे पंहिंजे पीउ जे हथां। एॾो अकबर ख़ान जल्दी चाकर ख़ान खे कोन मारींदो। ऐं बाक़ी रही ॻाल्हि सांवल इन्हनि खे ॻोल्हे थो, वाठनि खे तमामु जल्द सांवल इन्हनि खे ॻोल्हे वठंदो। शेरल वारा बि लॻा पिया आहिनि, इहो सिकू हाल वाल वठंदो, पैसा जेका लख रुपयो घुरियो आहे दिलावर लख ॾींदो, सिकू खां कमु वठंदो ऐं इस्तेमालु कंदो सांवल जे ख़िलाफ़ु। लेकिन सांवल उहे सिकू उहे सॼियूं ॻाल्हियूं वरी सांवल खे ॿुधाईंदो ऐं डबल गेम खेॾंदो ऐं रुंडो त मज़ा वठे थो हली पैसनि जा। दोस्तों वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते अगरि अपडेट सुठी लॻी लाइक सब्सक्राइब शेयर करणु न विसारींदा। तव्हां सां मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में, सुठे वीडियो में। जेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।